डिप्टी कमिश्नर ठट्टो गज़नफर अली कादरी FWO अमलदारनि सां गॾु घारो शहर जो तफ़सीली दौरो करे बरसाती पाणी जे लंघनि जो जाइज़ो वरितो ऐं रोड जे तामीर दौरान बंदि कयल लंघनि खे फौरी तौर खोलण जो हुकुम ॾिनो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवाज़ ख़ासखेली मूजिबि उन मौक़े ते टाउन एडमिनिस्ट्रेटर अब्दुल गफ़ूर हिजब DC ठट्टो ऐं FWO अमलदारनि खे बरसाती लंघनि बाबति मुकमल ब्रीफिंग ॾिनी, जंहिं ते DC ठट्टो FWO अमलदारनि ऐं टाउन इंतिज़ामिया खे फौरी तौर बंदि कयल बरसाती पाणी जा लंघ बहाल करण जा हुकुम जारी करे छॾिया। वाज़े रहे त नए रोड जी तामीर दौरान बरसाती पाणी जा समूरा लंघ FWO अमलदारनि बंदि कराए छॾिया हुआ, जंहिं सबबि 3 साल अॻु घारो शहर बरसाति दौरान मुकमल तौर पाणी जे वर चढ़ी वियो हो।